सच्ची हुआ 1970 वाली इलेक्शन जेकी हुई उहा सच्ची ॻाल्हि आहे। मुंहिंजी शुरूआत उन दौर में आहे। ईअं महसूस कंदा हुआसीं असांजी हिकु सेकंड उहो दीन में ऐं जिहाद में सरफ़ थो थिए। एॾो जज़्बो हूंदो हो। अजीब वक़्तु हुयो। हींअर बि पोइ लॻी आहे, पर जेकी लज़त चवंदा आहिनि उहा अजीब आहे। जे ॿुधो अथव त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे जेके वॾेर चयो त मूसा साईं तूं वञे तो अलाह सां दूर ते ॻाल्हाइण जे लाइ, महिरबानी अलाह खे अर्ज़ु त कजां त अलाह मूंसां यारी रखंदो। चवईंसि त मूंसां यारी रखे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अलाह साईं खे अर्ज़ु कयो फलाणो जेको वॾेरो आहे उहो चए थो त भई अलाह खे अर्ज़ु कर त मूंसां यारी रखे। अलाह सां फरमायो मूंसां यारी रखे त पोइ चइजांसि सबुर मोटी आयो तो अॻु ॾे घणियूं बीठो। मूसा साईं मुंहिंजी ॻाल्हि यादि आई अलाए करे। हज़रत मूसा फरमायो त यादि आई। पोइ छा थियो? अलाह से फरमायो त अॼु खां पोइ असांजी यारी थियसि, पर चइजांसि त थोरो सबुर करे। अलाह मूंसां यारी रखी परेशानी। हज़रत मूसा रखी मूसा यारी हा हिनखे त यकीन न हो त कोई ईअं थींदी। बराबरि परेशान जो कुझु थियो। वक़्तु गुज़रंदो हुयो, आज़माइश शुरू थी। पोइ जेको वीचारे जो माल मार्केट होरिया ख़तमु थी वियो। परेशान घर ॿार सभई ईअं सम्झो त वीचारे जा तीन वक़्त थी विया। परेशानी जे आलम में पंहिंजे शहर जे बाज़ार जे कुंडड़ीअ में मिसकिनी हाल में हेठि खणी कोई वेठो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अर्ज़ु कयनि मूसा अलाह सां यारी त रख, अलाह मूंसां यारी त रखी, पर मुंहिंजी भेणी कोन्हे, मां त अची बचो। हाणे महिरबानी करे अलाह ॾिसो त पंहिंजी यारी मां बसि। हज़रत मूसा चयो ठीकु आहे, चवे थो त अर्ज़ु कंदुसि। अर्ज़ु कंदे रब उहो त हाणे अची बीठो आहे, दाऊं त करे त यारीअ खां मां बसि कंदुसि। अलाह त यारी अलाह सां फरमायो त मूसा चइजांसि असां जंहिंसां यारी रखंदा आहियूं न गाना जेको वक़्तु गुज़ारे थी कुझु गुज़ारंदा। पोइ बाज़ार जे कुंड में वेठो वीचारो वेठो कनि ओचिते हिते हाथी जो पाए करे माण्हू हाथी भॻा हे ॾाढो पंहिंजे ख़ामोशी हाथी जो पियो त हिन सूंड विधी फेराए करे खणी ज़मीन ते हयईंसि दीवार हे वीचारे जो जिस्म फौत थी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब जे आॾो अर्ज़ु कयो त मुंहिंजा रब हुन केॾे प्यार में तोसां यारी रखी, पर रब हुनजी त तबाही थी वई। पछाड़ी मौत में हुनजो ईअं थी थियो। अलाह सां फरमायोसि त मूसा ॾिसंदेसि रब तुंहिंजी महिरबानी हेॾे नेहा ईअं जो थी पियो। अलाह हीअं ॾिसो जन्नत जे बाग़नि में तो सैर करे ओचिते मूसा खे ॾिठई मूसा तूं वेठे तोसां हे मामिलो मूसा ॻाल्हि ई न पुछ। वाह जो रब जी यारीअ में मज़ो आहे। रब जी यारीअ में मज़ो तोसां त हे हाल थियो। केॾो मज़ो हे सभु कोई मुंहिंजो थी मामिलो अलाह ताला ॾेई छॾियो। फरमाए मूसा अलैहिस्सलाम चुस त अलाह अञा हसरत अथई। मूसा जे पुछे थो त हिकिड़ी हसरत आहे केड़ी? अलाह साईं खे अर्ज़ु कर त रब साईं वरी मूंखे मोटा वरी मां उन जाइ ते वञी वेहां वरी इहो हाथी मस्तु थी मुंहिंजे अचे गिचे में हथ विझी या मूं सूंड विझी ज़मीन ते फिटो करे दीवार तेड़ी महिल जेको अलाह जो मूंखे दीदार थियो मूंसां उहा लज़त मूंखे जन्नत में नथी अचे जेको उन में लज़त हुई। तंहिंजे करे रब खे अर्ज़ु करे मूंसां महिरबानी हिकिड़ो दफ़ो वरी मूंखे मोटाए उन मैदान ते। सची आहे त उहे वक़्तु विया हींअर त कोन ईंदा। वियल वक़्तु मोटंदो कोन। बाक़ी ॻाल्हियूं त उहे यादि ईंदियूं आहिनि। मूंखे बि यादि आहे तॾहिं असांजे जमियत उलमा इस्लाम जो इंतिखाबी निशान हूंदो खजीअ जो वणु। अव्हांजे शहर हिन इलाइक़े जो ॿाहिराणी मौलाना नूरुद्दीन मसरूर अलाह ताला उनजे क़बर जे मथां करोड़ा रहमत मीअं नाज़िल फरमाए। उन्हनि जो शेर हुयो खजीअ जो वणु अदा मोमिन जमीयत जी निशानी। खजीअ जो वणु अदा मोमिन जमीयत जी निशानी थी। दुनिया में दोस्त इन वण जे ॿियो वणु कोन शानी। इन जो कोई शानी हाणे मूंखे तॾहिं यादि आहे खजीअ जो वणु शेर मां बि ॻायो।
उनमें चोई त रखियो ऐं खोलियो रोज़ो रसूलुल्लाह कुजूरन सां रखियो ऐं खोलियो रोज़ो रसूलुल्लाह कुजूरन सां मके जे शहर जे अंदर इहो मेवो ऐं मानी खजीअ जो वण अदा में न जमीयत जी निशानी जे नबी खुतबे अंदर जॾहिं छॾी हुई टेक इन वण जी नबी खुतबे अंदर जॾहिं छॾी हुई टेक इन वण जी रुनो हो ज़ार ज़ारो वण सहाबा जी ज़ुबानी खजीअ जो वण अदा में न जमीयत जी निशानी दुनिया में दोस्त इन वण जे ॿियो वण को निशानी जी असलहा साबित तशबीह कलमे साजनी मौला असलहा साबित तशबीह कलमे साजनी मौला फरवा फिस समा अगते खुश बयानी थी खजीअ जो वण अदा में न जमीयत जी निशानी मां तॾहिं कंहिं आलम सुवारे खां हिकिड़ी हदीस ॿुधी उन हदीस बयान कयो त अक्रिमु अम्मत ॻाल्हि बनी रही अक्रिमु अम्मत इमाम अल-अंबिया फरमायो त पंहिंजे पुफीअ जो एहतराम कयो इज़त कयो सहाबा खे फरमायो त पंहिंजे पुफीअ जी इज़त कयो सहाबा चया पुफीअ जो छा मक़सदु पाण फरमायो त खजीअ जो खजी पुफी इमाम अल-अंबिया फरमायो हा फरमायो त जंहिं मिटीअ मां अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो उन मिटीअ मां हिकिड़ो ज़रड़ो पचाए अल्लाह ताला खजीअ खे पैदा कयो जो तव्हांजो तव्हांजी पुफी आहे इहो वक़्तु बि हुयो वरी उन खां पोइ वरी ॿियो दौर आयो वरी उन दौर में इंतिखाबी निशान थियो हर अॼुकल्ह त माण्हू अॼुकल्ह त उहो हर ॾिठो ई नंढे नौजवान नस्ल त कोन ॾिठो छो त मां कोई कॾहिं कॾहिं पुछंदा आहिनि पंहिंजा पंहिंजा त बाबा बेलगाॾी छाखे था चओ बेलगाॾी छा थींदी आहे बेलगाॾीअ जी ख़बर कोन्हे हर जी उन्हनि खे ख़बर पोइ मूंखे यादि आहे त हज़रत साईं दरख़्वास्त थी अब्दुल्ला दरख़्वास्त थी रहमतुल्लाह अलैह अल्लाह ताला उन्हनि जे क़बर जे मथां करोड़ा रम जा मीन नाज़िल फरमाए जंहिंखे हाफ़िज़ हदीस करे छॾियो वियो हाफ़िज़ हदीस उन्हनि जो सखर में प्रोग्राम हुयो पोइ ग़ालिबन 9 हुआ सभिनी जो इंतिखाबी निशान हर गले पोइ उन्हनि दोस्तनि वरी वॾो हर ठाहियो तीन जंहिं स्टेज ते प्रोग्राम करे उन जो वॾो बि हर हलियूं जॾहिं महिल मूंखे वारो आयो त मां हर ते शेर चयो मां चयो क़दुरु करियो अदाहारी ठपो हर ते हयूं वञो क़दुरु करियो अदाहारी ठपो हर ते हयूं वञो वफ़ा जी हीअ घड़ी आहे वफ़ादारी कयूं वञो पोइ मां जॾहिं महिल हर जी ॻाल्हि कयां उहो हर मथे मथे नारा उहो उन में बोलो आया त जंहिंजो खाइनि तंहिंजो ॻाइनि जंहिंजो खाइनि तंहिंजो ॻाइनि इहे थी मुड़ुस गैरत सां जंहिंजो खाइनि तंहिंजो ॻाइनि इहे थी मुड़ुस गैरत सां ऐं कमु निकितो रखणु विसरियो न अहिड़ी पग ॿधियूं वञिजो क़दुरु करियो अदाहारी ठपो हर ते हयूं इहे ॿोल बि हुया वरी हिकिड़ो अरबीअ में मक़ूलो अरबी में मक़ूलो आहे त दारहिम फी दारहिम मा दुमत फी दारहिम दारहिम फी दारहिम मा दुमत फी दारहिम अर्ज़हिम फी अर्ज़हिम मा दुमत फी अर्ज़हिम जेतिरो वक़्तु जिते आहे उन्हनि जो ठीक अॼु बि असां मच कचहरीअ सां भाऊ सां गॾु मच कचहरीअ में शामिल आहियूं साईं ॿुधायो माण्हू सां मच कचहरीअ ते बि एतिरा टका पे हलंदा बराबरि असांजी नियत में सच्चाई आहे मूंखे यादि अचे थो त असांजे कंहिं किताब बि लिखियो आहे शरह अक़ाइद अंबतत रबीउल बग़ल ॻाल्हि बनी रही आहे रबीअ जे मौसम सलन खे फुटायो इन ते हुन बहस कयो आहे त सलन जी फुटाइण जो त क़ादिर अल्लाह हो रबीअ जे मौसम खे जो तव्हां चओ था त उन्हनि फुटायो त क़ादिर ख़ालिक़ उहो थियो उन्हनि ते बुज़ुर्ग बहस कंदे चयो आहे जे इहे लफ़्ज़ मुवाहिद चवे त जाइज़ अथसि जे मुशरिक चवे त नाजाइज़ तॾहिं चवंदा त ॻाल्हि हिकिड़ी वरी हो हीअं चवे त जाइज़ हे चवे त नाजाइज़ हज़रत अमरुद्दीन रहमतुल्लाह अलैहि चवंदा त ॿुधी आऊं माणीअ जूं अची रस या रसूल अल्लाह जे मुवाहिद चवे त जाइज़ जे मुशरिक चवे त नाजाइज़ मुवाहिद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से हर जाइ ते हाज़िर नाज़िर न सम्झंदो
वो जे करे पांजे चांडियो सा अल्लाह ताला उनके कब्र जे मथा करोड़ा रहमत जा मीन नाज़िल फरमाए तकरीर में फरमाया त अन नबियो औला बिल मोमिनीन नबियो औला है मोमिनन के वो औला जी माना क्या साहब करे तो औला माना औला लकफा औला सुम्मा औला लकफा औला जी माना लिया भी औला जी माना दोस्त दिया वो चांडी साहब जो तो बाबा बार रसूल हाज़िर हुजे न हुजे पर पांजे दिल में आए जे रसूल के दिल में मौजूद कयो जे रसूलुल्लाह के दिल में आंदो वो चांडी साहब फरमाए तो उन्हें का गुनाह के जे जे ज़हन ते रसूलुल्लाह जो पूरो कदम साबित थी पवंदो उन्हें का गुनाह के थींदो उन्हें का ज़िना के थींदी उन्हें को शराब के बरकत ये उन्हें बुजुर्गन जो गालियों क्षमा दे यार बुधाए पर अल्लाह दुआ तो के अल्लाह ताला असा जो हिनन में मकसद को बाहर जी परस्त को पूजा पूजा को असा पी करे मान में वेहूं ता दे उते वेहंदा सभई से रखंदा से कहीं के रुमाल आले मथे ने कहीं काने सिया असा है फायदो थाड़ो असा दे माथे असा असा हिन कुछ कोन समझ अल्लाह का दुआ तो के अल्लाह ताला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी पे इमाम अल अंबिया दी 10 साल रास्ते ते हलण जी तौफीक अता फरमाए मां ये करे जे जुरत कर हुज्जत सीधे वचना होता वच किरंदिया उडंदिया किलो मन तो जे को वच पे छपा खाई वो मां भी बुजुर्ग ने आलम सा जो रही जण तो हुजाए मुझे याद है हदीस पाक में सहाबा करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संग जो मकाम हो गाले न सैदा को वरी साहब सुनारो चई दी ने साईं एड़ो एड़ा साहबी गालबन हजरत अबू ज़र गफारी रज़ी अल्लाह ताला ये हदीस अचे थी साईं जन फरमाया त मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह दखल अल जन्नह जे चयो त ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह ताला सभई से पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह साईं जन फरमाया त जे चयो मन क़ाल जे चवंदड़ चयो ला इलाहा इल्लल्लाह दखल अल जन्नह नबी ने फरमाया जन्नत में वेंदो सब साहब ये नमाज जे मामले में दुआ तो साईं ने हिकड़ी नमाज में 3 रकातन वारी में 3 रकातन के सलाम पढ़ा गालबन ज़ोहर जी नमाज में या साईं खान मोहन के वधिक तहकीक होगी साईं 2 रकातन के साईं जन ये बुखारी शरीफ की रिवायत 2 रकातन के साईं जन सलाम पढ़ा सब साहब खामोश अब थोड़ा थोड़ा जो वो बुजुर्ग गालियों थोड़ो बिन रकातुन ते इमामुल अंबिया सलाम वरायो रकातु हुई 4 साईं जन बरकातु पढ़ी सलाम वरायो सभी साहब सलाम वरायो इमाम जो सलाम वरायो सभी सब साहब खामोश हिकड़े सारे सवारे जो चुप हुआ सब चंदा छा हिकड़े सारे सवारे अर्ज कयो या रसूल अल्लाह नमाज घटजी वई या तमाम विसारिया छा चई नमाज घटजी वई या तहां विसारिया इमाम अल अंबिया फरमायो त न घटी न विसारी हुन अर्ज कयो या रसूल अल्लाह बिनी मां हिकड़ी गाल आहे तमाम बरकत करे साईं जन बिन साहब ने देखो खामोश जमा इन गाल तो क्या बिन साहब ने देखो तो साहब ने अर्ज कयो या रसूल अल्लाह जुलियदैन सही तो चई ता बिन रखन में सलाम वरायो साईं जन उठी करे बरकत पढ़ायूं वो जमात रे मुंह करे पाण फरमायो त मां भी ता इंसान आया मुकाम कने वेसर हो गया जने मुकाम वेसर ते फजर उन्हें को मुझे याद कर वो लफ्ज है चवण जो मकसद है सब साहब खामोश पर हिकड़े कुछ ही वक्त का मसलो हल होते भी जरे साईं जन फरमायो त मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह दखल अल जन्नह जहे चवंदड़ चयो त ला इलाहा इल्लल्लाह दखल अल जन्नह यो जन्नत में वेंदो सब साहब खामोश हिकड़े अर्ज कयो इन जनाइन सर या रसूल अल्लाह जना चोरी के को भी जन्नत गाल साईं जय ला इलाहा इल्लल्लाह तो जन्नत रे वेंदो हुन अर्ज कयो इन जनाइन सर या रसूल अल्लाह पण फरमायो वइन जनाइन सर थोड़े जना चोरी के हुन पीर इन जनाइन सर या साईं जन पीर फरमायो थोड़े जना हुन ट्रियर टे दफे में इमाम अल अंबिया साईं जन थोड़ो शोके पान 3 दफे में लफ्ज फरमायो रग माला अन अभी साईं
अबू ज़र जो लफ्ज़ मिट्टी सां तुझो अल्लाह छड़ी भाई सवाल यो थी तो भला साहबी सवारे रसूल चयो खामोश थी वञे उन छो के छो तो वो रसूल जे महफिल में होया हिकड़े जगह इमाम अल-अंबिया फरमाया त इज़ा ज़ना अल-अब्द खरज मिन ईमान जदे मोमिन ज़िना तो करे ईमान निकरी थो ज़ानी के ईमान कुल साईं मोरा इज़ा ज़ना अल-अब्द खरज मिन ईमान फकान फौक रासी कजुल फइज़ा खरज मिन ज़ालिक अल-अमल रजा इला ईमान ओ कमा क़ाल अलैहि पाण फरमायूं त जॾहिं ज़ानी ज़िना तो करे आहे त कलमे पढ़ंदड़ पर ज़िना तो करे खरज मिन ईमान निकरी वियो तॾहिं किन बुज़ुर्गनि चयो आहे त इन हालत में मरी वियो तो मुस्लमान न चयो किन चयो आहे त वो रियायत चवण जो मक़सद इहो आहे त साईं सही दफ़े सां फरमाए त रंग नारा चबी पोइ हदीस में ईंदो आहे त जॾहिं बि अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु हदीस इहा बयान कंदो त रंग नाला ज़रूर चवंदो उहे लफ़्ज़ साईं मां वटि थोड़ा बुज़ुर्गनि जूं ॻाल्हियूं आहिनि जेके उन्हनि फरमायूं हाणे इहे ॻाल्हियूं कंदासीं चऊं त हाणे वाइजी सिंधी में चवनि हाणे त मां बि बुज़ुर्गनि जा आलम जा हथ